दोस्त ॿुधाइनि पिया जंहिं जाइ ते सलाम मुस्तफ़ा साईं ते बीह पढ़ूं था न ॾियारी मुबारक में गोल दायरनि सां इहो ॿुधायो दोस्तनि त इहो घर अम्मा हफ्सा साईं जंहिंमें इमाम लंबिया आरामी इहो घर अम्मा आयशा सिद्दीक़ साईं ईअं घरनि जी तरतीब हो साईं इहो जंहिं घर में इमाम लंबिया आरामी इहो अम्मा आयशा सिद्दीक़ साईं जे हिसे जो घर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी ज़िंदगी दुनिया जी उहा इते पूरी थी इते अल्लाह साईं सां पहिरीं मुलाक़ात रूह परवाज़ थियो ऐं इहा ई जाइ साहब में इख़्तिलाफ़ थियो त किथे दफ़न कजे साईं जन खे जन्नतुल बक़ीअ में कजे या मस्जिद नबीअ जे कहिड़े हिसे में कजे कीअं कजे या रियाज़ुल जन्नत में दफ़न कजे इहो इख़्तिलाफ़ साहब में थियो सैयदना अबू बकर सिद्दीक़ फरमायो त मूंखे यादि आहे त हबीबन करीमन फरमायो अल्लाह ताला नबीअ खे जंहिं जाइ ते मौत ॾींदो आहे उनजी क़बर उते ठहंदी आहे नबीअ खे जनाज़ो खणी करे ॿिए पासे न वञिबो आहे जंहिं जाइ ते उनजी वफ़ात थींदी आहे उन जाइ ते उनजी क़बर ठहंदी आहे इन ॻाल्हि ते सभिनी इतफ़ाक़ कयो रिवायत सैयदना अबू बकर सिद्दीक़ पेश कई सभिनी इतफ़ाक़ कयो उन जाइ ते क़बर कोठे इमाम लंबिया खे आराम क़यामत इहो अलाह खे एॾो घर वणियो जो मुस्तफ़ा खे क़यामत ताईं इन घर में अलाह आराम शाइर इस्लाम ते उहो घर मस्जिद नबी सां गॾु आहे के मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां अक्सर निहारियो मुहम्मद इहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो चलो दरवाज़ो साईं जन जो मस्जिद वधंदी वई त साईं जन जो दरवाज़ो घर मुबारक जो मस्जिद जे सन में थी सैयदना अली उल मुर्तज़ा जो घर अम्मा फातिमा साईं जो घर उन जो दरवाज़ो बि मस्जिद में थियो तॾहिं रिवायत ईंदी आहे हिकिड़ी पाण हज़रत अली साईं बि परेशान पाण फरमायूं अली अलाह साईं तुंहिंजे मुंहिंजे लाइ आसानी फरमाई आहे जो मस्जिद में तड़ सां पोइ मुखों सां ॾेखे इजाज़त कोन्हे मस्जिद नबी में थी साईं जन फरमायो ॿिन्ही जा दरवाज़ा ई जॾहिं अॻिते हली करे दरवाज़ा ॿिए पासे हूंदा पर इहा रिवायत यादि कयां साईं जन फरमायो त पोखों ऐं मुखों सां ॿिए खे इजाज़त तड़ सां मस्जिद नबी में खणी मस्जिद लिखियो इहो इन जे करे जो साईं जन जो घर मुबारक जो दर न आहे त मस्जिद ॿिए पासे में दर हुयो ॾाढा सारा घर हुया अॻिते जॾहिं मस्जिद अञा तोसी वधीक थी त उहो घर मटे माना दरवाज़ा ॿिए पासे में थिया वरन त ईअं हज़रत अली मुर्तज़ा जो घर इहा रिवायत थींदी आहे शिया हज़रत इन खे घणो वठंदा त चइबो पाक पंजतनि पाकनि मां इहा ई हुई जो ॿिए खे इजाज़त न आहे हालांकि उनजो सबबु इहो आहे जो दरवाज़ो मुक़द्दस बणियो घर अम्मा ॿुधी आहे रिवायत अॼु नई ॿुधो वरी मुक़द्दस बणियो घर अम्मा हाणे ईअं त न सभु पुराणी ॻाल्हि ॿुधायो मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो न्याणी जो दिलि न न्याणीअ जे घर जाटे वठो चई इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं जाटे नबीअ ॾे अदब सां निहारे समारींदो हूंदो
बकर अंदर ऐं जाटे नबीअ दे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर। जॾहिं न्याणी सुखी हुजे त अबे खे करार ऐं सुकून ईंदो आहे। जॾहिं जाटो वरी इमामुल अंबिया जहिड़ो हुजे त पोइ अबू बकर जो हाल छा हूंदो? चई अब इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो, अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो, ऐं जाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़द्दस बणियो घर। अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी, अबे जो घर आहे, अम्मा जो घर आहे। अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी, ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। चवंदी त मुंहिंजो अबू इमामुल अंबिया, नबियनि जो इमाम। चए अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी, ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। मुहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर, इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर। ईअं रिवायतुनि में ईंदो आहे त अम्मा फातिमा साईं जॾहिं अबे जे घर ॾे ईंदी त इमामुल अंबिया पंहिंजे न्याणी जे एतिराम जे लाइ उथी बीहंदा, नबी साईं उथी बीहंदा, अम्मा साईं एॾो प्यारु। इन अम्मा फातिमा भी इते ईंदी हूंदी, ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी। मुहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन घर खे एज़ाज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर। अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे, सलामी सजण जी भरींदो रहियो आहे। इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे, सलामी सजण जी भरींदो रहियो आहे। अम्मा बीबी साइण जे हूंदे बि अक्सर मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर, मुहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुक़द्दस बणियो घर। अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर मां अक्सर निहारियो मुहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर। इन घर मां पर्दो मुहम्मद मटायो, इन घर मां पर्दो मुहम्मद मटायो। इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो। दुनिया जा आख़िरी पसाव इन घर में वरी अल्लाह खे इहो घर एॾो प्यारो जो क़यामत ताईं मुस्तफ़ा। इन घर मां पर्दो मुहम्मद मटायो, इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो। इन घर ते गुंबद ठहियल आहे साओ, इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर, इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर मुक़द्दस बणियो घर। अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर। इन घर जो सिद्दीक़ लए दर खुली वियो, इन घर में फारूक खे घर मिली वियो। इन घर जो सिद्दीक़ लए दर खुली वियो, इन घर में फारूक खे घर मिली वियो। रफ़ीका इन घर जो रुतबो घणो हुई, लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर, लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुक़द्दस बणियो घर। अम्मा आयशा जो मुहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर।